उन्हनि हिस्सो वरितो, जंहिंजे ऑडियो ऐं वीडियो असां वटि मौजूदु आहे। दादू फ्रेंड्स क्लब इन खां अलावा केतिरियूं ई इल्मी अदबी सकाफ़ती गॾिजाणियूं करायूं आहिनि, उन्हनि जूं असां वटि कैसेटूं मौजूदु आहिनि। कुझु दोस्त अॻ में इहो सोचे आया त असीं दादूअ में हिकु फ्रेंड्स सोसाइटी ठाहियूं था, जंहिं तहत हू गॾु थी मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा माण्हू उन्हनि सां गॾु थी हिन ई जाइ ते अची गॾिजाणी कयूं त असां हिकु फ्रेंड्स सोसाइटी ठाहियूं। मुख़्तलिफ़ दोस्तनि खे चयो भाई हिकिड़ी फ्रेंड्स क्लब आहे, अॻ में कमु पई करे, जेकॾहिं अव्हांखे हेॾो वॾो शौक़ु आहे त अमी उन्हनि सां गॾिजी कमु करियो, ऐं हू वॾा वॾा प्रोग्राम ऑर्गेनाइज़ करे चुकी आहे। पर दोस्तनि उन्हनि वॾनि जी सलाह मञी ऐं उन ॻाल्हि तां हथु खणी अॼु वरी उहा साॻी दादू फ्रेंड्स क्लब उस्ताद बुखारी जे यादि में ही मेड़ाको कोठायो आहे, जंहिंमें अव्हां जी वॾी महिरबानी जो सभु अदीब शाइर दानिश्वर अची हिते गॾिजायो। दादू फ्रेंड्स क्लब जी हिकु ॿी रिवायत इहा आहे त आम महफ़िलनि में महिमान ख़ासि सदर एज़ाज़ी महिमान उन्हनि खे हेॾे विहारे वेंदो आहे, पर असां वटि इहा शुरू खां ई मरहूम उस्ताद बुखारी ऐं ताहिर साहिब जी इहा तजवीज़ हुई त सभु असांजे लाइ महिमान ख़ासि, सभु असांजे लाइ सदर ऐं सभु असांजे लाइ जेके आहिनि से एज़ाज़ी महिमान आहिनि। इन करे अॼु असां उहा रीत क़ाइमु कंदे अॼु वरी बि हिन तक़रीब में असां सभिनी खे इहो ई सम्झूं था त असांजे लाइ सभु एज़ाज़ी महिमान आहिनि, सभु महिमान ख़ासि आहिनि ऐं सभु असांजे लाइ सदर आहिनि। अव्हां जी वॾी महिरबानी। मां अव्हां सभिनी जो निहायत थोराइतो आहियां जो असांजी हिन जी नंढड़ी कोठ ते हिन असांजी महफ़िल में गॾु थिया आहियो, ऐं महिरबानी रखो। ऐं हिन महफ़िल में जूं असां ॿ नशिस्तूं रखियूं आहिनि। पहिरीं जेका नशिस्त आहे उन में जेको असां प्रोग्राम रखियो आहे त भई उस्ताद बुखारी हिकु कलाकार। पहिरीं नशिस्त उन में कुझु दोस्त जेके आहिनि से उन में उस्ताद बुखारी जी ने फन ते ॻाल्हाईंदा। उन खां पोइ मौसीक़ी जो प्रोग्राम आहे, जंहिंमें रेडियो ऐं टीवी जा असां वटि फ़नकार ख़ासि करे ग़ुलाम शबीर शहाणी जेको परे खां खणी असां वटि मौजूदु आहे। उन खां अलावा ग़ुलाम क़दर खैरो, मंज़ूर सकीराणी ऐं ॿिया दोस्त असां वटि मौजूदु आहिनि। इन करे असां हाणे बाक़ाइदे जेका असां आगाज़ कंदासीं तलावत कलाम पाक सां। मां गुज़ारिश कंदुसि हाफ़िज़ खलील खे त हू स्टेज ते अचनि ऐं हिन कलामी पाक जी तलावत करणु फरमाइनि। हाफ़िज़ खलील। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ला युकल्लिफुल्लाहु नफ्सन इल्ला वुसअहा लहा मा कसबत व अलैहा मा इक्तसबत रब्बना ला तुआखिज़ना इन नसीना व अख़्ताना रब्बना व ला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अलल लज़ीना मिन क़बलना रब्बना व ला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बिहि वाअफ़ु अन्ना वग़फ़िर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन। कलाम पाक की तलावत खां पोइ नाते मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इला में गुज़ारिश कंदुमि काज़ी आलम साहब खे तूं अचनि। उनका करम फिर उनका करम है, उनके करम की बात न पूछो। उनका करम फिर उनका करम है, उनके करम की बात न पूछो। मंगते खाली हाथ न लौटे, कितनी मिली खैरात न पूछो। उनका करम फिर उनका करम है, उनके करम की बात न पूछो। कुंत कनीज़ल राज़ मशीयत
सब कुछ है अनवारे हिदायत, कुल्तु कनीज़ल राज़ मशीयत। सब कुछ है अनवारे हिदायत, जगमग जगमग दोनों आलम, जगमग जगमग दोनों आलम। कैसी है वो ज़ात न पूछो, मंगते खाली हाथ न लौटे। कितनी मिली खैरात न पूछो। इश्क नबी कौन की दौलत, इश्क नबी बख्शिश की जमानत। इश्क नबी कौन की दौलत, इश्क नबी बख्शिश की जमानत। इससे बढ़कर दस्तो तलब में ऐसी कोई सौगात न पूछो। मंगते खाली हाथ न लौटे, कितनी मिली खैरात न पूछो। खालिद में बस इतना कहूँगा, जाग उठा इश्कों का मुकद्दर। खालिद में बस इतना कहूँगा, जाग उठा इश्कों का मुकद्दर। याद नबी में रोते रोते, याद नबी में रोते रोते कैसे कटी वो रात न पूछो। उनका करम फिर उनका करम है, उनके करम की बात न पूछो। मंगते खाली हाथ न लौटे, कितनी मिली खैरात न पूछो। जो कौम जियारे उहो जियंदो रहंदो, जो आम गुजारे उहो जियंदो रहंदो। मुख्य तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे, जो सिंध संवारे उहो जियंदो रहंदो। मां गुज़ारिश कंदुसि दादू फ्रेंड्स क्लब जे सदर मोहतरम साईं इमाम बख्श भुराणी साहब खे हू अचे ऐं आयल महिमाननि जी आजियां करे। साईं इमाम बख्श भुराणी साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं अहमद खान साहब जो हुक्म थियो आजाने जे लाइ ऐं तव्हां दोस्तनि जो उस्ताद ताज साहब शहराई जो, असांजो जज साहब शेख अब्दुर्रहमान साहब, फर्स्ट एडिशनल सेशन जज साहब, मुंहिंजा उस्ताद दोस्तो, एडमिनिस्ट्रेटर साहब म्यूनसिपालिटी, वकील भाउरो, शहर जा मौजूद माण्हू, महिमानों, सलाम अलैकुम। अर्ज़ ही जीअं साईं अहमद खान सुहाग ॻाल्हि कई त दादू फ्रेंड्स क्लब जो कयां 87 धारे अमल में आहे ऐं ही प्योरली सिंपली सकाफ़त ऐं संगीत उन्हनि ॿिन्ही जे वाधारे ऐं कुर्ब जी कहाणियुनि खे यादि करण ऐं दोहिराइण लाइ वजूद में आहे। दादू में जीअं दादू वासन खे ख़बर आहे त पार्टीशन खां पोइ दादूअ जा पुराणा बाशिंदा जेके असुल दादू जा जेके वारस असीं ॿिए नमूने में चऊं, काता धरता चङा मोज़ी जेके दादू शहर जो कारोबार, दादू शहर जूं मजलिसूं
फ़ैसिला पड़ा कंदा हुआ। आस्ते आस्ते वक़्त जे गुज़रण सां उहे बि मोकिलाईंदा विया, वञी रब ताला खे परता। पार्टीशन बाद घणो करे सभु जीअं जीअं ॿाहिरारी में ख़ल्क़ सामान खणंदी, कपड़ खणंदी, लॾींदी पलाईंदी जे शहरनि में वेठी, त अक्सरियत वरी ॿाहिरिनि मां जी थी वई। ऐं 8 थियण खां वठी दादू जी आबादी में जेको इज़ाफ़ो थियो, तिन जी अक्सरियत ॿाहिरारी वारा माण्हू। पर उन हूंदे बि असीं असली बाशिंदनि सां एतिरो मिक्सअप न थी सघियासीं जो शहर जे कारोबार में, वापार में, संगत में, सॾे सॾे में हिक ॿिए सां बाहि मेली थी सघे। हिकिड़ो दोस्त मूंखे चयो, जेका ॻाल्हि मां वरजाईंदो आहियां, चवंदो बाबा दादू जेको आहे सो चइनि लफ़्ज़नि जो मेल आहे, दाल अलफ़ दाल वाह, हिकिड़ो हिकिड़ो अखर ॿिए अखर खां जुदा आहे, तंहिं करे दादू वारनि में गॾिजी वेहण जो जेको सलीक़ो आहे सो ॾाढो ॾुखियो आहे। त गॾिजी को शहर जो मसइलो, शहर जूं ॻाल्हियूं, शहर बाबति तरक़ियाती कम, इहो गॾिजी कोन सोचींदासीं। लाड़काऊं आहे, 2 टे लफ़्ज़ गॾु आहिनि, 2 टे जुदा आहिनि, सकारा नवाब शाह आहे, उते अचे थो दादू में छो? दादू में सकाफ़ती जेके आहिनि महफ़िलूं ख़तमु थियूं, अदब ऐं शहरनि जूं महफ़िलूं जेके हूंदियूं से ख़तमु थियूं। दादू में गॾिजी वेही जेके फ़ैसिला पड़ा थींदा उहे ख़तमु थी, आख़िरकार दादू खे थियो छा आहे? त मूं अर्ज़ु कयो दादू खे थियो त कुझु कोन्हे, पर बहरहाल जेका ॿाहिरारी अची असां वांगुरु आबाद थी आहे, से यादि अञा असां पाण खे शहर वारनि वञा नथा सम्झूं या असां एडजस्टमेंट एतिरी कोन करे सघिया। पोइ उन्हनि जे करे साईं मरहूम उस्ताद बुखारी, साईं ताज साहिबु वेठो आहे, अलाह खे सिहत ऐं हयाती ॾे, इहो गॾिजी सोचियोसीं त हिकिड़ी फ्रेंड्स क्लब जो क़याम दादू शहर में आंदो वञे त कम अज़ कम इहे सकाफ़ती गॾिजाणियूं जेके थियनि ऐं संगीत जूं गॾिजाणियूं थियनि, जेके काफ़ी अरसे खां पोइ इंसान जे ज़हन में जेके असांजी तकलीफ़ उन्हनि खे दूरि करण लाइ कम अज़ कम के गॾिजाणियूं, के विंदर जूं ॻाल्हियूं थियनि, त उन लाइ हिकिड़ी कंहिं न कंहिं दोस्त जे नाले सां क्लब जो नालो विझी ऐं इजाद कई वञे, जंहिंखे कोई अमल में असां त असीं हर साल घणो करे 31 डिसंबर ते न्यू ईयर नाइट मल्हाईंदा आहियूं। काफ़ी दोस्तनि खे ख़बर पवंदी, कॾहिं ताजबल मौला हाई स्कूल में फंक्शन्स थियासीं, जीअं असां ॿुधायो, त कॾहिं असां वरी ग़रीबाबाद हाई स्कूल में फंक्शन्स थिया। हिन साल असीं इहो उन करे 31 डिसंबर ते न करे सघियासीं जो उस्ताद बुखारी मरहूम लाॾाणो करे अक्टूबर में, तंहिंजे करे उन हिसाब जे करे चयोसीं बाबा फ़िलहालु हाणे फंक्शन जेके आहिनि से मामूल कयूं था, कंहिं ॿिए मौज़ून वक़्त ते ऐं टाइम ते दोस्तनि खे सॾाईंदासीं ऐं गॾिजाणी कंदासीं। ऐं मूं ॾिठो आहे त हिन ईद खां महीनो खनि अॻु इहे काफ़ी चङा फंक्शन्स थिया आहिनि, राग जा रस जा। ही ताज़ो जेको असांजो एडमिनिस्ट्रेटर साहिबु पंहिंजे ख़र्च ते दादू ऐं शहर वासियुनि खे गॾु कयो, ऐं इहो ई उन गॾु करण जो मक़सदु हो त पंहिंजा दुख सूर बि ॿुधूं, गॾिजी कुझु सोचूं, ऐं जेके ॾोहनि जे करे, हाड़िलनि जे करे, लॉ एंड ऑर्डर सिचुएशन जे करे जेतिरा बि असांजे दिमाग़ ते ॿार हो, ज़हन ते जेका तकलीफ़ आई, उहा कुझु दूरि कयूं, कुझु सुर संगीत सां गॾिजी हलूं, क़दम क़दम में वधायूं। आख़िरकार ज़िंदा माण्हुनि जे लाइ इहो त ज़रूरी आहे, त इहो त न रुॻो माठ करे विया, पर दुनिया में हलणो आहे, चुरपुर करणी आहे, कमकार खे ॾिसणो आहे। त उन ॾींहुं ॾाढो फर्स्ट क्लास फंक्शन थियो, जंहिंजे लाइ असीं कुझु वाधायूं हिते मां ॾियां थो। उन ॾींहुं बहरहाल मां न ॾेई सघियुसि जो हिकिड़ो त जेको असांजे ज़हन में ॻाल्हियूं हुयूं त उहे साहब बहादुर कोन आया जेको कुझु असांखे उते चवणो हो। नंबर ॿियो त वरी मानी जो जल्दी टाइम थी वियो, रोज़े जी अफ़्तारी थी, उन खां अधु कलाक अंदरि वरी मानी जो सर थियो, तंहिंजे करे उहे जेके ॾुख सूर गॾिजाणियूं मक़सद जेके आहे असां बयानु कोन कयासीं। अॼु बि हाणे फ्रेंड्स क्लब जो जेको असां ही जेको ॾींहुं मल्हायो आहे सो उस्ताद बुखारी जे नाले आहे, तंहिं करे वरी जे शहर जूं ॻाल्हियूं कंदासीं त वरी वधीक हिकिड़ी पटाण थी पवंदी। त हालांकि मूं अर्ज़ु कयो आहे असांजे बशीर हकीम साहिब खे त बाबा असीं शहर वारा तव्हां सां गॾु आहियूं, तव्हां सां बाहि ॿेड़ी आहियूं, त ही जेके इंक्रोचमेंट्स आहिनि शहर में, ऐं जे उन्हनि माण्हुनि जेके मन मस्तियूं कयूं, जिन शहरनि जे हक़ ते, रस्ते वारनि जे हक़ ते, अवाम जे हक़ ते, स्कूल जे ॿारनि जे हक़ ते कब्ज़ा कया, यानी हुननि जी रोडनि ते, फुटपाथनि ते
घिटिन ते एतिरी कब्ज़ियूं थियूं जो कब्ज़ा थिया जो नंढड़ा ॿार मासूम खे वञण में लंघण में वॾी तकलीफ़ पई थी। हालांकि मुंहिंजे घर ताईं वेंदे गवर्नमेंट हाई स्कूल में कुझु रस्तो ठाहियो आहे, तंहिं हूंदे उहे जेके फुटपाथ अवाम जे लाइ उन ते वरी कब्ज़ा थी विया। त भई आख़िरकार इहे कब्ज़ा कॾहिं रहंदा ऐं अवाम खे केॾा मिलंदा। टांगा वधी विया आहिनि, गाॾियूं वधी वियूं आहिनि, धंधा दुकान बिल्कुलु वधी विया आहिनि, आबादी वधी वई आहे। तंहिं करे असांजे दादू शहर में बि ॾिसो था त ट्रैफिक जो निज़ाम जेको आहे सो तमामु कंजेस्टेड थी वियो आहे। त उन खे दूरि करण लाइ इहो सख़्तु क़दम जेको आहे, जंहिंखे अञा मां थोरो नरम थो सम्झां, छो त अञा माण्हू उहे पंहिंजा टपा टाड़ी फुटपाथ तां कोन था कनि, गरा गरा उते बीठा आहिनि। कोकड़नि वारनि जा जेके पंहिंजा कोकड़ी उहे जंहिंमें कोकड़ आहिनि था टंगड़ा उहे उते पिया आहिनि। होटलुनि जूं कुर्सियूं अधु तव्हां वञी हिन महिल ॾिसंदा त चौक मुख्य चौक जेको आहे दादू शहर जो, जंहिंजे भरिसां पुलिस स्टेशन आहे, उहो राति जो अधो रोड ते कढियो या राति जो 12 बजे ताईं वेठा वॾे आवाज़ सां लाउड हलाइनि। ऐं माण्हुनि खे ॾिसो केॾी तकलीफ़ थी थिए। ऐं होटल वारनि जो इरकान अहिड़ो आहे जो गंदे पाणी देगियूं खणी जेको माण्हू लंघे थो उनजी आॾो धारनि था, कपिड़ा बि चट गंदगी तिरकणबाज़ी, इहा ॾाढी वॾी परेशानी लॻी पई। त उन ॾींहुं इहो ॾुख सूर हुआ जो शहर जा जेके ऑफिसर साहिब आहिनि, डिप्टी कमिश्नर साहिब पाण इहा घुरी दावत वरिती त मां ईंदुसि। एसपी साहिब चयो त असीं पाण ईंदासूं, पर बहरहाल कहिड़ी ॻाल्हि जे करे न आया उहा उन्हनि खे मालूम। त इहे ॻाल्हियूं शहर जूं असांखे शहर जे गॾिजाणियुनि में करणु खपनि, पर गॾिजाणियूं जेके कयूं था उन में या त शहरी नथा अचनि या वक़्त जा साहिब जेके आहिनि हाकुम अमलदार ऐं कुर्सी वारा कुर्सी नशीन उहे कोन था अचनि। बाक़ी इन जे करे असांखे मजबूरनि जेके ही संगीत वारा या जेके असांजी सकाफ़त जी मजलिसूं ऐं महफ़िलूं आहिनि, इहे ॾुख सूर वरी उते ई था करणा पवनि, छो त असांखे ॿियो टाइम कोन्हे, गॾिजाइण जो मौक़ो मिले कोन थो। शहर वारा गॾिजी पाण में हिकिड़ो मथो करे वेही हिकिड़ो कनु करे वेही न ॻाल्हि ॿुधी सघूं था, न मौक़ो मिले थो, न का अहिड़ी जॻह आहे जो अचूं। जे कपिड़नि वारनि खे तकलीफ़ आहे त पंहिंजे लेखे स्ट्राइक था कनि, अनाज मंडी वारा पंहिंजी तरफ़ स्ट्राइक था कनि, टांगे वारा पंहिंजे रुद ख़ुदि स्ट्राइक था कनि। पोइ जिन जो सिधो सऊं जेको असरु थिए थो उहो अवाम ते पए थो। हाणे जेके भाॼियुनि वारनि था चऊं त मथे वटि त ताराजी वग़ैरह में माप वाप खुटल आहे, शइ सुठी नथी मिले, अघु वधीक था चार्ज कनि, तो 2-3 छापा जो लॻा त शहर वारनि वरी छा कयो दुकानदारनि तो उन कामोरे खे कुझु चवण जे बजाए शहरनि ते सख़्ती कई। हफ़्तो खनि असांखे भाॼी कान मिले, सब्जी कान मिले, दाल कोन मिले, मच्छी कोन मिले, कुकुड़ कोन मिले। भई असां शहरनि तां हिकिड़ो ॾोकियो, असीं तव्हांजी पेमेंट था कयूं ऐं तव्हांजी मर्ज़ी मूजिबि असीं कंदा ॾियूं। उन हूंदे बि हुननि जी छो त हिक ॿिए सां राब्तो न आहे, हिक ॿिए खे ॾुख सूर जो पतो कोन्हे, तंहिं करे हुननि मनमानी कई, कामोरनि मनमानी करे ॾंड बंड विझी जेल में मोकिलियो। हलो बाबा तॾहिं ख़बर पई हफ़्तो हफ़्तो सदा काटे मोटी आया, हाणे वेठा था अपीलूं कर। सो हिननि ई सकाफ़ती मजलिसुनि में अफ़सोस सां इहो चवणो थो पए इहे ॻाल्हियूं करणियूं पवनि थियूं जो कंहिं न कंहिं बहाने सां असीं सभु दोस्त गॾु थियूं। बाक़ी उस्ताद बुखारी खे केरु असांजो दादू शहर वारो न सुञाणे, तमामु जेको ॻाइण खे, सुर खे, साज़ खे, राग खे, गज़ल खे ऐं कोठ खे, ॿाहिरारी जे माण्हू खे, ॿाहिरारी जे ॿेलनि खे, रस्तनि खे, घरनि खे, वणनि खे, पखनि खे, पाणी खे, वाहन खे जेकॾहिं कंहिं हिन दौर में ॻायो त इहो उस्ताद बुखारी। ऐं उस्ताद बुखारी खे जेको मशहूरु कयो सो असांजा दोस्त अॼु तव्हांजे स्टेज ते ईंदा ऐं ॾिसो त केॾियूं वधि में वधि उस्ताद बुखारीअ जे गज़लनि जूं ऐं कलाम ऐं गीतनि जूं कैसेटूं खपे। ऐं उस्ताद बुखारी खे जेकॾहिं कंहिं अक़ीदतमंदीअ सां पंहिंजे कुर्ब जो मुहबत जो इज़हार कयो त मां उहो हिननि अख़बार वारनि जे लाइ सचपचु त उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां त एतिरो त उस्ताद बुखारी ते हिननि मवाद ॾिनो ऐं एतिरो त उस्ताद बुखारी ते उन्हनि ते लिखियो त कंहिं बि अॻु में जेके असांजा गुज़ारे विया आहिनि राष्ट्री ब्रदर सां उन्हनि ते बि अख़बार वारनि एतिरो कोन लिखियो जेतिरो उस्ताद बुखारीअ खे जेको आहे सो ख़राज तहसीन ख़राज अक़ीदत पेश कयो। इहे चंद गुज़ारिशात हुयूं, मां अवां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां ऐं इहो अफ़सोस अथमि त टाइम बावजूदि 8 हुजण जे 9:30 ताईं असीं मसगर थी सघिया। दादू वारनि खे अलाए छो टाइम खां तमामु चिड़ थी लॻे या बेपरवाह, कम से कम एतिरो अहसान त करणु खपे, अहसासु करणु खपे त बाबा जेके माण्हू टाइम ते अचनि त आख़िरकार उन्हनि कहिड़ो लोड़ियो 2 कलाक वीचारा वेठा हुजनि इंतज़ारु कनि बाक़ी दोस्तनि जो। त महिरबानी करे अॻिते जेको बि को फंक्शन थिए ऐं जिन बि दोस्तनि खे मुदो कयो वञे से महिरबानी करे
टाइम जो एहतियात कनि त जीअं वधि में अधु कलाक जेका मार्जिन रहे त सभिनी दोस्तनि खे जेकी अचनि था टाइम ते उन्हनि जी बि इज़त अफ़ज़ाई थिए ऐं उन्हनि खे उन पूरे टाइम ते जेको आहे सो वञण जी इजाज़त मिले कम अज़ कम। ऐं जेके फ़नकार अचनि था, ॻाइणा अचनि था, अदीब अचनि था, मकाले नवीस अचनि था, मकाले पढ़ण वारा अचनि था, लेक्चर ॾियण वारा अचनि था, त उहे बि पंहिंजे टाइम ते दोस्तनि खे लेक्चर ॾियनि। सुभाणे जे लाइ मूंखे दावतनामो मिलियो आहे त मिस्टर अब्दुल अज़ीज़ असांजो बुरुड़ साहिबु जेको डिविजनल सुपरटेंडेंट इंजीनियर हो असां खां हिकिड़ो साल हेठि हो रेलवे में, उन जो अचे थो सुभाणे को फंक्शन ईद मिलन कनि था, उन्हनि बि 5 बजे टाइम रखियो आहे, ख़ुदा करे 5 बजे स्टार्ट थिए, जे न त मूं पारां साईं बाग साहिब पारां वञी 3 कलाक योगा ईंदासूं ऐं कुर्सियूं खाली करे मोटींदासूं। इहे गुज़ारिशूं आहिनि, तव्हांजी तमामु महिरबानी, तव्हां मूंखे सब्र सां ॿुधो, तव्हीं असांजे सॾ खे वरनायो, आया हो, गॾु थिया हो, तव्हां सभिनी जो वरी आख़िरी में मां तव्हांजो अहसान मंद आहियां। हाणे मां अर्ज़ु कयां साईं खे त वधीक ट्रिक न करे, न तकलूं करे, मां सभिनी जो टाइम वठी विया, जेके ॻाल्हियूं ॿियनि दोस्तनि खे बि करणियूं, साईं शफ़ी मोहन साहिब खे बि करणियूं, उहे बि ॾुख सुरो मूं ॾेई छॾिया ऐं हिते असां उहो बयानु करे छॾिया। त हाणे संगीत खे चालू करे वधीक टाइम न वञा। थैंक यू वेरी मच। सलाम अलैकुम। उस्ताद बुखारी जो शेर, कलामनि में मंसूर शाइर असांजा, कलामनि में मंसूर शाइर असांजा, बयाननि में मशहूर रहबर असांजा, दिलनि में दगाऊं, सिरनि में अनाऊं, पढ़ी दौर वियो आहे अंदरि असांजा। हाणे मां गुज़ारिश कंदुसि दादू फ्रेंड्स क्लब जे सरपरस्ती आला मोहतरम सदारती एवॉर्ड याफ़्ता मोहतरम साईं ताज सहराई साहब खे तो हू अचे ऐं उस्ताद बुखारी हिकु महान कलाकार उन ते कुझु ॻाल्हाए। साईं ताज साहब। मुझा मेहरबान दोस्तों, दिल त ईअं चवंदी आहे त शाह लतीफ़ जे इन बेत ते बि कॾहिं ईअं थी वञे त आउं फ़क़ति कन थियां पर वात न थियां, पर अफ़सोस इहो थियनि त अञा त इहो मौक़ो मूंखे नसीब नथो थिए। दोस्तों, मग़रिब जे मुफ़क्किर अरिस्तू खां वठी मशरिक़ जे वॾे मुफ़क्किर अलामा आया काज़ी ताईं अरिस्तू माज़ी बईद जो मुफ़क्किर आहे ऐं अलामा आया काज़ी माज़ी करीब जो मुफ़क्किर आहे। इन्हनि सभिनी मुहक़िक़नि मुफ़क्किरनि आलिमनि अदीबनि शहर मुतालिक या शहर जी ख़ूबियुनि मुतालिक जेका ॻाल्हि चई आहे उन में जिते उरूज़ी शहर में वज़न ऐं बहर जो ज़िक्र मिले थो, ज़बान जे सलीस ऐं सादे हुअण ऐं सलूणे हुअण जो बयान मिले थो, शाइरीअ में माना मतलब ऐं मफ़हूम ऐं पैगाम हुअण जो सिलसिलो मिले थो। उते चौथी जेका सिफ़त सुठे शाइरीअ जी इन्हनि मुफ़क्किरनि आलिमनि मुक़ररु कई आहे, उहा आहे त शेर उहो जेको ॻाए सघिजे,
शायर उहो जंहिंखे आलिम बि ॻाए, अदीब बि ॻाए, शायर बि ॻाए, फनकार बि ॻाए, कलाकार बि ॻाए, त हिकु उठ ते वेही सफ़र करण वारो या मज़ूरी ऐं पोरे करण वारो बि उन शहर खे ॻाए न सघे त कम अज़ कम झूंगारे थो। त शाह लतीफ़ जे शहर जी जेका वॾे में वॾी ख़ूबी आहे उहा इहा आहे त शाह लतीफ़ जे शहर खे असां ॻाए सघूं ऐं शाह लतीफ़ जे सॼे कलाम खे असां सुरनि में तरतीब ॾेई समोयो ऐं साॻियो आहे। ऐं इहा साॻी ॻाल्हि उस्ताद बुखारीअ जे एकेडमीअ जे बानियुनि खे, मेंबरनि खे, एकेडमीअ सां वाबस्ता अदीबनि ऐं शाइरनि खे अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे उस्ताद बुखारीअ जो जेको कलाम आहे उनखे सुरनि में तरतीब ॾेई हिकु नए किताब जे सूरत में छपायो, जेका एकेडमी जी वॾे में वॾी कावश बि थींदी, कोशिश बि थींदी ऐं तमामु सुठी ऐं सजाई मूड़ी बि थींदी। उस्ताद बुखारीअ जे शहर जी इहा बि वॾे में वॾी ख़ूबी आहे त उस्ताद बुखारीअ खे बि सिंध जे ॻोठनि में, शहरनि में, हर कंहिं महफ़िल में, हर कंहिं मजलिस में ॻायो वञे थो। उहो फनकार बि ॻाइनि था त पोरियत बि ॻाइनि था, हारी बि ॻाइनि था, मज़दूर बि ॻाइनि था, अदीब बि ॻाइनि था, शाइर बि ॻाइनि था। इहा उस्ताद बुखारीअ जे शहर जी हिकु वॾे में वॾी दोस्तो, न्याय मां बख़्श ॾेई वक़्त जा रोअणा रोई वेठो आहे। दिलि त ईअं चवे थी त अञा घणो कुझु ॻाल्हाइजे, पर 2 कलाक त मूं बि सदा काटी आहे। ऐं छाकाणि त मां अॼु ॾींहं ताईं पाण खे हिकु मास्टर सम्झंदो आहियां, इन करे वक़्त जे पाबंदीअ खे पंहिंजे ज़ात खां मथे मुक़दम सम्झंदो आहियां ऐं हर तकलीफ़ में कोशिशि करे वक़्त जे पाबंदी सां वेंदो आहियां। इन करे वधीक कोन थो ॻाल्हायां, फ़क़ति शाह लतीफ़ जो इहो बेत थो चवां त जीअं जीअं बिॼे राति तीअं तीअं ताणे बंद में भोरी ॿी नथा जेका साजत में ख़ुदा। कमल गुल मां कोको थींदो न थींदो, कमल गुल मां कोको थींदो न थींदो, न थींदो न थींदो, बुखारी खां धोको न थींदो न थींदो, मल्हाए न जो जी दिल जी थंज लोको, अहिड़ो को थियो थोको थींदो न थींदो। हाणे मां गुज़ारिश कंदुसि, असांजी पहिरीं नशिस्त जेका हुई तकरीबन वारी सां ख़तम थी, साज़िननि खे गुज़ारिश आहे त उहे स्टेज ते अचनि, साज़िंदा जेके बि आहिनि उहे स्टेज ते अचनि, असांजे महफ़िल मौसीक़ी जो ॿी नशिस्त जेका सां शुरू थी। मां दादू म्यूनिसिपल जे एडमिनिस्ट्रेटर मोहतरम साईं हकीम बशीर साहब जो निहायत शुक्रगुज़ार आहियां जो अॼु हिन प्रोग्राम जॾहिं हिते थियो पियो त उन पंहिंजा माण्हू मोकिलिया ऐं सॼो ॾींहुं उन्हनि वीचारनि कमु करायो ऐं हिते फर्श धोरायूं या असांजे जेके कुर्सियूं सेट कराइण वारा सॼो ॾींहुं अॼु शाम ताईं असां सां मददगार रहिया। साईं जन जी तमामु वॾी महिरबानी। जेकॾहिं साईं अहिड़ा कुर्ब कंदो रहंदो त असीं इहे फंक्शन 2-3 महीने कंदा रहंदासीं। साईं जी वॾी महिरबानी। तार छिड़ंदी आहे तॾहिं दिलि जी तार बि छिड़ी पवंदी आहे। अहिड़ो साज़ आहे
अलगोज़ो फूक सां वॼाईंदड़ ही साज़ सिंध में तमामु क़दीम दौर खां हलंदो पियो अचे। केतिरा ई अलगोज़े जा माहिर जहिड़ो मिस्री खान जमाली, खमीसो खान खसकेली पंहिंजे फन जो मज़ारो करे चुका आहिनि। उन्हनि जो हिकु शागिर्द अव्हां जे साम्हूं ईंदो रुस्तम खान जमाली। अलगोज़े ते धुनूं अची ॿुधाईंदो रुस्तम खान जमाली।
मुंह कुछो कुछ ना है चे दाहू न कर, मां खणा पियो साह चे आहू न कर। ॾाढ ॾे थो ॾंभ चौखंबो ॿधी, जे चुरे थो मास चे काहू न कर। हाणे मां गुज़ारिश कंदुसि लोकल फनकार ऐं उस्ताद बुखारी जो पुराणो साथी गुलाम क़दर खैरे खे थो स्टेज ते अचे ऐं उस्ताद बुखारी जा चूड गीत ॿुधाए। गुलाम क़दर खैरो। बाबा खे उस्ताद बुखारी जा चूड कलाम ॿुधाईंदो। पहिरियां गुलाम क़दर खैरो। प्यार पूजा जी पई करे आनंदा तकड़ा आए तकड़ा में नहीं के दम दिल पर टिक आज दम दम नाल गुजर गया हिकड़े चार पहर पर टिक ते परा तू चाहन ढापे जुम्मा छंछर आचर टिक हफ्ते महीने हान भरी सी साल सरासर टिक आज साल भी सोना सिक न लहे सी जे तर जीवी ते तर टिक मर बना उस्ताद बुखारी तब ताई महशर टिक अखरों में तो उभा में गोढ़े पर दिल रोवे तकरा क्या पुत भर के तगता जा पानी पर दिल भर के तकरा क्या ये भगवान तगती कुसरा पर दिल धर के तकरा क्या मैं उस्ताद रुसा पर बड़ी दिल पर के तकरा क्या दर्दी दिलियूं भोलियूं भालियूं दर्दी दिलियूं भोलियूं बेदर्दियूं बस तेरा तारियूं दर्दी दिलियूं भोलियूं दर्दी दिलियूं भोलियूं सिकदा सौदा सदा सौदा सिकने बैठे सिकदे हल्का खिल सर फाया पी सके आज लिखने बदले लिखदे प्यार की थी उस्ताद बुखारी कुछ खिलने बैठे खिलदे प्यारा वाला
घर जा भिंडियां बेकदरियां एक गाल होवे उस्ताद बुखारी तेरा सभई गालियां बेकदरियां केसा कुनन में ओ कुनन क्यों दिस क्यों केसा रन में साई उन क्यों दिस क्यों नादन निपन्यो पीगन प्राजू पीछे तेरी मोहब्बत यार मना जिंद जीवी मेरे नाल जीवी पीछे तेरी मोहब्बत यार मना उस्ताद बुखारी दा जीवी पीछे तेरी मोहब्बत यार मना प्यारा वरन जो ओ दिलियो पत्थरियो साजन आदो सरजो सनजो बाजू दर्दी दिलियों भोजो दर्दी दिलियों भोजो बेदर्दियों बस दे रहे सारियों दर्दी दिलियों भोजो दर्दी दिलियों सपनी सरिया मैं को सरकश पर तया ख्या बेचारा सीधा है उस्ताद बुखारी जो पर उठते को प्यार जानी जून महीना यादा ढेदी हतनी
ते जरोले मजसा सथेली सिंधड़ी लंगड़ा पेगा पाली मिठड़े अंब लथेनी आखा मुस्ताद बुखारी जो तड़े गान रखेनी तो तू ॾिसी फिटो करी तो साईं उस्ताद बुखारी जो पुराणो कलाम आहे जेको मां तव्हांखे अॻियां पेश थो कयां तो ॾिसी फिटो करी थो इहो यार प्यार न आहे तू ॾिसी फिटो करी इहो यार प्यार न आहे जो फट छॾे थो जो फट छॾे थो इहो को शिकार न आहे तू ॾिसी फिटो करी इहो यार प्यार न आहे तू ॾिसी फिटो करी तुझे वादे ते हेॾा पंहिंजे ज़िंदगीअ ते होॾा तुझे वादे ते हेॾा पंहिंजे ज़िंदगीअ ते खणी तुंहिंजो सोच वाथो खणी तुंहिंजो सोच वाथो मूंखे एतबार आहे तुलसी करी इहो यार प्यार यार प्यार न आहे जो फट छॾे थो इहो को शिकार न आहे तुलसी फिटो करी थो इहो यार प्यार न आहे तुलसी फिटो करी Turu susir sana de samai bala mangu